नाज़रीन असां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त मुल्क अंदर कोरोना वायरस वेझे वधीक 98 मरीज़नि दम ॾेई छॾियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,857 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। नाज़रीन मर्ज़ सबबि हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 16,698 थी वियो आहे ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग वधी 7,78,238 ताईं पहुची वियो आहे। NCOC मूजिब सॼे मुल्क अंदर कोरोना जा 4,593 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे केसनि जे मुस्बत अचण जी शरह 10% खां वधी रही आहे। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुल्क अंदर कोरोना वायरस वेझे वधीक 98 मरीज़नि दम ॾेई छॾियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,857 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मर्ज़ सबबि हयाती विञाईंदड़नि जो अंग 16,698 थी वियो आहे ऐं मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग वधी 7,78,238 ताईं पहुची वियो आहे। NCOC मूजिब सॼे मुल्क अंदर कोरोना जे 4,593 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे केसनि जे मुस्बत अचण जी शरह 10% खां वधीक आहे।